लाड़ जी नगरी ॾांहुं जॾहिं बि पेरनि पंध पुछाया आहिनि तॾहिं ॼण त रूह पाताल में सुगदासी चांवरनि जी ख़ुशबू लही वई आहे। सरह जा पीला गुल तोड़े सूरजमुखी जा गुल हांव ते हुरिया आहिनि। दरवेशनि जूं दरगाहूं ऐं दुआऊं यादि पियूं आहिनि ऐं पोइ असां बि उन्हनि दरनि जा सलामी ज़रूरु थिया आहियूं जिते फ़क़्ति मोहबत जी माया मिले थी। उन ॾींहं बि सफ़र जो सॾु त मिठी जे भुरनि भिटण तरफ़ हो, पर लाड़ पिछाड़ जे पटण मां गुज़रदे निंदे जे नगर जो दरवेश राजसीन यादि पियो। तॾहिं हाज़िरी ज़रूरी भाई से कचे रस्ते तां गुज़रदड़ हीअ रस्तो उन दरगाह ॾे वियो पए जिते अॼु बि लाड़ पिछाड़ जा केतिरा ई अक़ीदतमंद जी हाज़िरी भरींदा आहिनि। सियारे जूं सर्द रातियूं जॾहिं बि ठरंदियूं आहिनि तॾहिं हिन दरगाह ते मेलो बि मचंदो आहे ऐं पोइ अक़ीदतमंद आशिक़ हिते अची मथो टेकींदा आहिनि इहो चई, सतर कर सतार आऊं उघाड़ी आहियां ढकीअ ढकण हार ॾेई पांद पनाह जो। ऐं पोइ दिलि जूं तमनाऊं जॾहिं क़बूलियत वारी मञता माणींदियूं आहिनि तॾहिं सभु ॾुख लही वेंदा आहिनि। हिन दरगाह ते उहे जोड़ा बि ईंदा आहिनि जेके शादी जे ख़ूबसूरत बंधण में ॿधिजी उमिरि भर लाइ विछोड़ जी वारता खे शिकस्त ॾेई छॾींदा आहिनि। हीअ अक़ीदतनि जो उहो सफ़र आहे जंहिंमें दिलि खे पेर करे हलिबो आहे। दोस्तो, हिन दरगाह बाबति जॾहिं तारीख़ जा वर्क नाम्यारो लेखक मोहम्मद उस्मान राहकुड़ो वराईंदो हो तॾहिं हू ॿुधाइण लॻंदो हो, टंडे बाग़े तालके जी हिन वक़्तु यूनियन काउंसिल सैद ख़ान भुरगड़ी जी देह मोरो अॻूणे समय वॻो परॻुणे में शामिल हुई। तॾहिं हिन हंधि राउकलाज़ा जे माण्हुनि जी बस्ती ऐं रेबारनि जी वांड हुई। सुमरा दौर जी पिछाड़ी ऐं समा दौर जे शुरूआती दौर में बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो मुख्य ख़लीफ़ो राजसीन सुमराणी पुट सुमरो ज़ात दल तख़लुस दरस कच्छ जे ॻोठ झल मां हिते पंहिंजी भेण भाउ ऐं मेहन जे धनार सां कच्छ में ॾुकार सबबु अची ख़ीमा खोड़े रहियो ऐं पाण कच्छ जा हिते बि चिलो कढियो। केस चिले दौरान रेबारी ज़ा जूं औरतूं उठियुनि जो खीर ॾेई वेंदियूं हुयूं। 40 ॾींहं जो चिलो पूरो करण बाद हिन वलीउल्लाह रेबारी ज़ा जे औरतुनि खे खथेरियुनि जो लक़ब ॾिनो। उन लक़ब ते अॼु बि रेबारियुनि खे नाज़ आहे। ईअं ई दरगाह जे मौजूदा सिजादे नशीन ख़ालिक ॾिनो मूजिबि राजसीन सुमराणी राहुकड़नि खां रख कयल ज़मीन मां 38 एकड़ 28 घंटा ज़मीन हासिल करे नीरे निधो या वेस्ट पुराण जे दुआबी में देह मोरो में पंहिंजो मस्कन बणायो। उन वक़्तु कच्छ में जाड़ा हुक्मरान हुआ जिन खेसि हितां खां वठी वञी खेसि ॻोठ भंडियारी में रहायो ऐं खेसि लाड़ाई जो ख़िताब ॾिनो। राजसीन पछम में 12 सालनि ताईं चिलो कढे तपस्या कई ऐं तसौफ़ जे रंग में रची रेटो थी वियो। उन बाद पाण अची विंगो में तपस्या कई जिते खेसि रेबारियुनि जूं औरतूं खीर पीआरींदियूं हुयूं जिन खे रागसीन खथेरियुनि जो लक़ब ॾिनो हो। तंहिंखां पोइ पाण ॿीहर देह मोरो में अची रहियो जिते हिकिड़ी पोहतल औरत नूरी शिकारनि हिन दरवेश खे पंहिंजे करामत जा परता ॾेखारिया, पर हूअ बि तन तस्बीह मन मणियो दिलि दंबूरो जिन जी वाट जो बांधीड़ो हो। उन करे हुन सां नूरी जो पेचड़ो पुख़्तो थियो जो राजसीन सुमराणी जी दरगाह भर सां ओलह तरफ़ नूरी बि साॻे क़ब्रिस्तान में दफ़न थी। राजसीन सुमराणी जा हज़ारे मुरीद अॼु बि राजसीन जी दरगाह ते दुआ घुरण बाद नूरी जी मज़ार ते अक़ीदत जा गुल निछावर कनि था। रेबारी ज़ा जूं औरतूं अॼु बि हीअ गीत ॻाइनि थियूं त लाड़रो लाड़ाई आवे रिमझिम करतो। जॾहिं फिज़ा में उहो गीत गूंजे थो ऐं सॼी राति जाॻो करण खां पोइ फजर वेल रेबारी औरतूं ॿार ऐं मर्द जथे जी सूरत में राजसीन जी दरगाह ऐं नूर जी मज़ार जी हाज़िरी भरियनि था त मंडल में तसौफ़ जा निराला रंग इंडठ जा निर्वार थियनि था ऐं इश्क जे उन अंदाज़ ते ॾिसंदड़ अखियुनि खे रश्क अचो वञे। न रुॻो रेबारी कबीलो पर सोटहड़ शिकारी भील ऐं मुस्लमान ज़ातियुनि में दल लंजा खटीअ दरस मलाह ख़ासकेली समेत राजसीन जा जेके बि मुरीद आहिनि उन्हनि मां इंतिहाई पको अक़ीदो रेबारी शिकारी भीलण ऐं सुटहड़नि जो आहे। रेबारी शिकारी भील ऐं सुटहड़ पंहिंजे मुर्शिद राजसीन सुमराणी जी हिदायत ते जानवरनि जो गोश्त कोन खाइनि ऐं पंहिंजा मुर्दा दफ़नाईंदा आहिनि।
रेबारी कबीले जे माण जो सिंध में वॾे में वॾो क़ब्रिस्तान राजसीन सुमराणी आहे। राजसीन सुमराणी जे सालियाने पोइ महीने में लॻंदड़ 3 रोज़ा उर्स जे मौक़े ते रेबारी कबीले जूं औरतूं ॿार ऐं मर्द सोना सिंगार करे वेंदा आहिनि। हुननि जा मङणा दरगाह भरिसां ॾिनल कोट में थींदा आहिनि। रेबारी ज़ात जो घोट ऐं कुंवार शादी बाद गंढ हिते अची खोलींदा आहिनि। पंहिंजे ॿारनि जी झुंड हिते लाइ ख़ासि तौर ते बकरी बास तौरु ॾींदा आहिनि। राजसीन मेले जी मिठाई पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौरु ॾींदा आहिनि। हिकु कोढ़ में वरितल 6 सुटड़ संस दुआ सां चङो भलो थियो, जंहिं करे 6 सुटड़ हिन दरवेश जा मुरीद थिया। हिन दरगाह ते चादर चाढ़ण महिल दुआ में बग़ैर रंगे नस्ल जे समूरा मुरीद शामिल थींदा आहिनि। रेबारी उर्स जे तक़रीबन दौरान गोश्त या चांवरनि में गिह कोन विझंदा आहिनि। अॼु बि दरगाह ते उर्स दौरान खथेरियूं मच ॿारे सॼी राति राजसीन जी सना जा गीत ॻाईंदियूं आहिनि। मच जी बास मच ते वेठल औरतूं पाण में विरहाए खाईंदियूं आहिनि। हिन दरगाह जा मुरीद गोशा जमा जे तरीक़े मूजिबि रोट यानी मिठी मानी ऐं ॿाकरे पुलाव बि कनि। दरगाह ते देग ऐं लंगर जो कमकार ॾिया गरछर रेबारी संभालनि था। ॿारनि ऐं पाणी जो कम दरियाई रेबारी कनि था। डॉक्टर नबी बख्श बलोच जंगनामा में राजसीन सुमराण जो असल ॻोठ झल तड़ ॾेखारियो आहे ऐं राजसीन खे वॾो सूफ़ी मनुष्य ॾेखारियो आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो, मीरनि जी अयामकारी दौरान राजसीन पोटे ख़लीफ़े गुल मोहम्मद जी हाक हुई। राजसीन जी दरगाह भरिसां नीरे जी दुआबी में हिकिड़ो क़दीम निंदो शहर हो, जिते कलहुड़नि जे आख़िरी ॾींहंनि में मदद ख़ान पठान चढ़ाई करे शहर खे साड़ाए रख करे छॾियो। साणनि जिन जोधनि वेढ़ कई तिन जूं क़बरूं मौजूदु आहिनि। तारीख़ जे पेरनि खे जॾहिं बि खणूं था त दरगाह ते मौजूदु फ़क़ीर कुझु अहवाल हिन रीत बि ओरनि था त हीअ माई नूरी या अकेली रहंदी हुई। हा, हिते इन्ही जे पासे में माना हिन जे पासे मंझि ते रहंदी हुई। पूरी केर हुई? शिकारण उहो चवनि था शिकारण, हा, हो चवंदा शिकारण। जेको असांजे ॿुधो आहे त शिकारण आहे। सही सही। पोइ उनी उहा बि का पोतल हुई। पोतल माना हुई। पोइ अला मुंहिंजा हुनखे पोइ जेके हुएसि अला में हू वेठी कई सालनि खां पोइ हुन कुझु जेके हुआसीं मौजूदा ॾेखारियासीं न, तॾहिं अला मुंहिंजा हुन चयो मञियो महिमानी जी दावत कई। पोइ उहा दावत साईं उलियाराची महिमानी कई। उलियाराची पोइ हिते सां हाणे मानी मुंहिंजी रुमाल में बंदि करे रुमाल पढ़ी पोइ वरी जॾहिं ईंदो त ॾेखारींदो। जॾहिं रुमाल पढ़ी आयो त ॾिठई त अड़े हीअ माना आहे गैर ज़ात आहे, हिन जी मानी आऊं खाईंदुसि। पोइ हू आयो तो अची शुकर तुंहिंजो भाड़ में मानी उछले छॾे। सुबुह जो सवेरे अचे त उहो जेको आहे पहुच खणी वई मथे माना उहो सुकल पोइ हाणे उहा हिकिड़ी ॻाल्हि त पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि रवायतूं, उन असांखे तहक़ीक़ाती का ख़बर कोन्हे। सही सही सही। दंत कथाऊं उन खां पोइ हिनखे चयईं तूं मुंहिंजी महिमानी जी दावत कर जेका हुई चवनि था का उन माई जी कुदरती मानी अलाह साईं जे तरफ़ां ईंदी उन में सुवाल कयो 2 माण्हुनि जी मानी आहे। हिकिड़ी संदसि हिकिड़ी हूंदो लियारनि जो बाग, लियार जेके आहे वण उन टाइम में मिठी ज़मीन हुई तॾहिं ते लियारनि जो बाग हो। पोइ हीउ लुहारी वारो आयो जेको वॾो हींअर वॾो जेको बुज़ुर्ग आहे उहो आयो त उनखे उन जेको आहे जी उते लियार वढराए जेको उठ ते माल भरायो, पर हुनखे हिकिड़ो कख बि खणणु कोन्हे। 3 ॾींहं उठ वेठा हुआ। 3 ॾींहंनि में पोइ हिते देगूं लहराए त पोइ बीसियूं कराए त सभु ॻाल्हियूं करे इहे लियारनि जा वण ॾिसे थो। इहा अञा ताईं इहे ॾिसो त हे तव्हां ॾिसी सघो था। हा, हे वण सभु उन टाइम जा पिया आहिनि जेके वढराया हुआ। हे काठियूं पियूं काठियूं पियूं। तंहिंखां पोइ हिन त ॿाहिरि दड़ो बि उन ठारायो, दड़ो बि हिन उन ठारायो। पोइ उन टाइम में पोइ हिन अलाए ॿियो छा कयो उहा मूंखे ख़बर न आहे, पर हीअ सॼो हीअ काठियूं इलाही हुयूं, सभु सड़ी वियूं हुयूं ॿुधे। अच्छा, तमामु घणियूं काठियूं हुयूं, सॼो चौतरफ़ कोई काठियुनि जो ठहियलु
पर इनके खणण का शइ कोन्हे। ही तारीख़ जा उहे वर्क आहिनि जिन खे वक़्त जूं वार्ताऊं कॾहिं बि मिटाए न सघंदियूं। ख़्याल दुआ आहे त मुहबत जा हीअ मेला ईअं ई मचंदा रहनि ऐं प्रीत जो पैगाम पखेड़ींदड़ तारीख़ी माॻ शाल सलामत हुजनि।